पाकिस्तान तहरीक इंसाफ के अगवान हलीम आदिल शेख जी घरवारी दुआ भुट्टो तरफां तलाक जी दावा दाख़िल करण जा सबब साम्हूं अची विया आहिनि। दुआ भुट्टो ख़िलाफ़ दाख़िल कयल तलाक जी दावा में चयो वियो आहे त हलीम आदिल शेख सां 2018 में शादी थी हुई। 5 लख रुपया हक़ महर मुक़रर हो जेको अञा ताईं अदा नाहे कयो वियो। निकाहनामो हलीम आदिल शेख वटि आहे, अॼु ताईं मूंखे फ़रहाम न कयो वियो आहे। खुला जी दावा मूजिबि संदन पुट कामिल हलीम 10 सेप्टेम्बर 2019 ते पैदा थियो। हलीम आदिल शेख जी पहिरीं शादी जे बारे में बाद में ख़बर पई। हलीम आदिल शेख जी पहिरीं ज़ाल ऐं ॿार हुन जी ज़िंदगी में मुदाख़लत कंदा हुआ। अदालत में दाख़िल दरख़्वास्त में चयो वियो आहे त हलीम आदिल शेख जो रवैयो ॾींहों ॾींहुं तब्दील थी रहियो आहे। हलीम आदिल शेख मूंखे नज़रअंदाज करे रहियो आहे। हलीम आदिल शेख मूंसां बदतमीज़ी ऐं ज़हनी अज़ियतूं ॾेई रहियो आहे। हू खेसि हिरासा करे रहियो आहे ऐं संदसि ज़िंदगी तबाह करे छॾी आहे। दुआ भुट्टो पंहिंजी दावा में वधीक चयो त हलीम आदिल शेख जो रवैयो नामुनासिब आहे। हूअ साणसि गॾु रहणु नथी चाहे। हलीम आदिल शेख पंहिंजे पहिरीं 2 ज़ालुनि खे बंगलनि में रखियो आहे ऐं मूंखे किराए जे फ्लैट में रखियो वियो आहे। हुन अदालत खे दरख़्वास्त कई त हलीम आदिल खां तलाक ॾियारी वञे ऐं खेसि हर महीने 5 लख रुपया अदा करण जो हुकुम ॾिनो वञे।